अस्सलाम वालेकुम दोस्तों जी अॼु असांखे सलाह चवण जी गुज़ारत ॾेई रहिया ॾिसूं सलाह चवण जो छा थो चए। बस साजे चंदा ये तू मुझे गुजार बनी है ना हाँ और तो 1000 पहला नींद से अब दोस्तों ॿुधो तव्हां अॼु 1000 रुपया वठणो आहे ऐं तूं पंहिंजी ॻाल्हि ते कायम रहंदे। जी हां कामयाब रहंदस। ठीकु आहे भाउ गुज़ार त ॿुधा। एक निम जे ठा टे माण्हू बैठा जी एक अंधो बे बोड़ो में मंडो हा त ॿुधा त हिन अंब केर खणंदो। हिकु लिमे जे ठाण टे माण्हू वेठा अंधो ॿोड़ो ऐं मंडो। बसि गुज़ार त वई बाबल 1000 रुपया वठूसि न गुज़ार त वई ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो माना जो ॿोड़ो आहे न ॿोड़ो अंब खणी ईंदो। अरे उस्ताद सोली होले जो 2 मिनट में वणे दे बंद खबर पए न। अरे वाह ॿोड़ो खणी ईंदो न से उस्ताद बचे न ना अधो खणी ईंदो भला न साईं मंडो खणी ईंदो न साईं कोन बचन है बाबा यार कहिड़ी गुज़ारत ॾिनी आहे चरे भला तव्हां कंहिंखे अहिड़ी गुज़ारत अचे थी महिरबानी करे असांखे ॿुधायो त अॼु हीअं खां 1000 रुपया वठूं। अब 1000 रुपया ॾींदुमि जंहिं गुज़ारिश जो जवाबु ॾिनो उनखे 1000 रुपया इनाम ॾींदासीं। ठीक है ठीकु आहे न ठीक जेको कमेंट करे जंहिं कमेंट में सही जवाबु ॾिनो उनखे 1000 रुपया इनाम। ठीक है ठीकु आहे।